तलहार में मंजीलाल जी रिपोर्ट में चीफ डिप्टी कमिश्नर बदीन यासिर भट्टी गवर्नमेंट हाई स्कूल डॉक्टर अब्दुल जब्बार जुणीजो में मुनक़िद थियल ज़िले सतह जे स्टीम मुक़ाबले जो तफ़सीली दौरो कयो जिते ज़िले जे मुख़्तलिफ़ सरकारी स्कूलनि मां सभई शागिर्दनि ऐं शागिर्दनि पंहिंजे हथनि सां तयारु कयल साइंस टेक्नोलॉजी इंजीनियरिंग आर्ट्स ऐं रियाज़ी ते ॿधल जदीद ऐं तख़लीक़ी प्रोजेक्ट पेश कया। डिप्टी कमिश्नर मुक़ाबले में शामिल हर स्टॉल ते वञी शागिर्दनि जे मॉडल्स ऐं मंसूबनि जो जाइज़ो वरितो ऐं संदसि तख़लीक़ी सलाहियतुनि फनी महारतुनि ऐं जिदत खे साराहियो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त तालीम खाते बदीन पारां शागिर्दनि खे पंहिंजी सलाहियतुनि जे इज़हार लाइ बहितरीन प्लेटफॉर्म फराहम कयो वियो आहे जिते हू पंहिंजे ख़्यालनि खे अमली शक्ल ॾेई सघनि था। यासिर भट्टी चयो त शागिर्दनि जी कामयाबी पुठियां संदसि उस्तादनि जी महिनत ऐं रहनुमाई नुमाए नज़र अचे थी। तंहिं करे शागिर्दनि सां गॾु उस्तादनि जी कोशिश खे बि तस्लीम करणु लाज़मी आहे। इन मौक़े ते डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेक्रेटरी अनवर पाराबी, डिस्ट्रिक्ट इंफॉर्मेशन ऑफिसर सफराज समूह, असिस्टेंट कमिश्नर बदीन राजेश दिलपत ऐं ॿियनि अमलदारनि पिणु मुक़ाबले जो मुआइनो कयो। एजुकेशन फोकल पर्सन मोहम्मद खान समूह ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त ज़िले बदीन जे सभिनी सरकारी स्कूलनि में पहिरीं मरहले में स्टीम मुक़ाबला मुनक़िद कया विया जॾहिं त ज़िले सतह ते हिन मुक़ाबले में स्कूल सतह ते कामयाब थींदड़ शागिर्दनि हिसो वरितो। हुन चयो त सरकारी स्कूलनि जे शागिर्द सलाहियतुनि जे लिहाज़ खां कंहिं खां घटि न आहिनि। मुक़ाबले जी पुॼाणी ते नुमाया कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि शागिर्दनि खे पहिरीं ॿीं ऐं टीं पोज़ीशन ते इनामनि ऐं सर्टिफिकेटनि सां नवाज़ियो वियो। ज़िले सतह ते मुनक़िद थियल ही स्टीम मुक़ाबलो न सिर्फ़ बदीन लाइ एज़ाज़ जो सबबु बणियो पर ज़िले जे शागिर्दनि जी पोशीदा सलाहियतुनि खे उजागर करणु ऐं तालीमी मैदान में नई उमेद पैदा करण जो पिणु रोशन मिसाल साबित थी।